अहम ख़बर अव्हांखे ॾियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी 12 मई सान्हे बाबति जारी कयल पैगाम में चयो आहे त ज़िंदा क़ौमूं अहिड़नि सान्हनि मां सबक़ सिखंदियूं आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त 12 मई सान्हे जे शहीदनि खे ख़राज तहसीन पेश कनि था। संदसि चवणु हो त 3 करोड़ आबादी रखंदड़ शहरी हाणे तरक़ी लाइ खुलियो आहे। शहीदनि जूं क़ुर्बानियूं रायगा न वेंदियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त शहीदनि जी क़ुर्बानियुनि सां ई मुल्क में जमहूरियत बहाल थी आहे। अदलिया ऐं जमहूरियत जी बहाली लाइ वकीलनि वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं। संदसि चवणु हो त पाकिस्तान पीपल्स पार्टी मुल्क जी सभ खां वॾी जमहूरी जमात आहे। शहीदनि जी क़ुर्बानियुनि खे रायगा थियण न ॾींदासीं। अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी 12 मई सान्हे बाबति जारी कयल पैगाम में चयो आहे त ज़िंदा क़ौमूं अहिड़नि सान्हनि मां सबक़ सिखंदियूं आहिनि। अव्हांखे आगाह कयूं पिया। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त 12 मई सान्हे जे शहीदनि खे ख़राज तहसीन पेश कनि था। संदसि चवणु हो त 3 करोड़ आबादी रखंदड़ शहर हाणे तरक़ी लाइ खुलियो आहे। शहीदनि जूं क़ुर्बानियूं रायगा न वेंदियूं।